अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सामिन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ते जो मेज़बान वहीद मुस्तफ़ा अवांजी समातुन में अवांखे भलीकार कयां थो। सामिन भंडार बेट जी ज़िंदगी वारे उनवान हेठ अहमद शबीर ऐं सबोई अहमद करीम जे लिखियल लेख ऐं जीएस सिंध महाज जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जूणे जे कयल तर्जुमे अवांजी समातुन में पेश करे रहिया आहियूं। सामिन भंडार जे लाइ एलायन तरक़ी जी कशिश वाघ धणियुनि ऐं बिल्डरनि में हिकु क़िस्म जो हिजाम पैदा करे विधो आहे। कराची जे सामूंडी किनारे भरिसां पर साॻी वक़्तु गंद बणायल कराची शहर खां परे हिकु आलमी मयार जी तफ़रीह गाह अॾी वेंदी, हिकु अहिड़े महफ़ूज़ गाह जिते पाकिस्तान जा अमीर तरीन माण्हू बाक़ी सिंध खां कटियल शानदार ज़िंदगी गुज़ारे सघनि। गवर्नर इमरान इस्माइल चवणी उहा तफ़रीह गाह दुबई खे मारे वेंदी ऐं उन इम्कान बाबति समूरियूं वास्तेदार धुरियूं इंतिहाई पुरजोश आहिनि, पर उन मनसूबे जी हक़ीक़त कुझु मुख़्तलिफ़ आहे। भंडार बेट बाक़ी ज़मीन सां तबे तरह ॻंढियल नाहे, पर डिफेंस हाउसिंग अथॉरिटी फेज़ उन्हनि खां हिकु मेल जे मुफ़ासिले ते आहे त पोइ बेट ते अचु वञु कीअं थींदी। ॿेड़ी ज़रिए इहो हिकु पासो सफ़र 2 कलाक खाईंदो, जंहिं करे उन्हनि माण्हुनि लाइ त रहाइश मुमकिन कान थींदी जेके रोज़ु सुबुह जो रोज़गार लाइ बेट खां ॿाहिरि वेंदा या उहे शागिर्द जिन खे ॾींहं जो स्कूल या कॉलेज वञिणो हूंदो। मनसूबे जा हामी चई सघनि था त असां भंडार बेट ताईं पुल ठाहे सघूं था। पाणीअ मथां रस्तो ठाहिण जी लाॻत अटकल $10 करोड़ फ़ी मेल थींदी। उन जी माना त बेट ताईं 1.6 किलोमीटर जी पुल ठहण ते घटि में घटि $15 करोड़ ख़र्चु ईंदो। पुल जी तामीर ते ख़र्चु थियल रक़म ते सालियानो व्याज बि ॾियणो पवंदो, जॾहिं त पुल जी सार संभाल ऐं मरमत ते अलॻि ख़र्चु ईंदो। उणाई वारे या कमज़ोर पुल में अमीर सीड़पकारनि लाइ का ख़ासि कशिश कान हूंदी। ॿियो मसइलो बिजलीअ जो आहे। जेकॾहिं भंडार बेट खे बिजली पहुचाइण जी मुख्य सिस्टम सां ॻंढियो वेंदो त उन लाइ समुंड हेठियां तारूं विछाइणियूं पवंदियूं जेके बेट ताईं बिजलीअ सां गॾु गैस बि पहुचाए सघनि। उन लाइ समुंड दोज़ तारनि जे ॿिन्ही छेड़नि ते सब स्टेशनूं तामीर करणियूं पवंदियूं। उन खां सवाइ बेट लाइ हिकु मुकमल ज़मीन दोज़ विरासती गिड ॾियार विछाइणी पवंदी। मोहतात अंदाज़े मुताबिक़ इहो समूरो इंफ्रास्ट्रक्चर ढांचो तामीर करण ते $10 करोड़ लाॻत ईंदी। उन सीड़पकारी ते 7 सैकड़ो जे हिसाब सां सालियानो व्याज अटकल $1.25 अरब थींदो। इहा समूरी रक़म केरु अदा कंदो? भंडार बेट जा रहवासी या कराची जा सभु माण्हू? छा बेट जा रहवासी बिजली बिलनि जी अदायगी के इलेक्ट्रिक जी रिआयती अघनि ते कंदा जिन लाइ हुकूमत इमदाद मुहैया कंदी रहे थी, या उहे मार्केट रेट ते अदायगियूं कंदा? सिंगापुर बिजली कंपनी जे काथे मुताबिक़ संदन मुल्क जेको हिकु बेट आहे, हिकु बंगले जी माहवार बिजली ख़र्च $758 सिंगापुरी आहे। उन हिसाब सां भंडार बेट ते फ़ी घर बिजली बिल $91,000 थींदा। पीअण जे पाणी जो छा थींदो? ज़ाहिर आहे त बेट ते टैंकर सिस्टम कोन हलंदो, तंहिं करे उन जो सवलो हल डीसैलिनेशन प्लांट खारे पाणी खे मिठो करणु आहे, पर थोरो तरसो दुबई इलेक्ट्रिसिटी एंड वाटर अथॉरिटी मुताबिक़ प्लांट ज़रिए हिकु दरम में 37 गैलन पाणी मिठो करे सघिजे थो। उन बुनियाद ते लॻायल काथे मुताबिक़ भंडार बेट जे रहवासियुनि लाइ खारो पाणी मिठो करण ते फ़ी घर फ़ी महीनो $39,000 ख़र्चींदो। उन खां सवाइ डीसैलिनेशन प्लांट लॻाइण ते ईंदड़ लाॻत बि न विसारणु घुरिजे। हिन बेट खे पाणी पुॼाईंदड़ प्लांट ते $30 करोड़ ख़र्चींदो। एॾे पैमाने ते वरितल कर्ज़ ते सालियानो व्याज $3.5 अरब थींदो। वरी बि उहो सुवालु आॾो अचे थो त उन्हनि कमनि जी क़ीमत केरु अदा कंदो? हाणे असां अचूं था गंदे पाणी जे निकाल वारे मसइले ॾांहुं। पाकिस्तान आइलैंड डेवलपमेंट अथॉरिटी वटि उन लाइ कहिड़ो मनसूबो आहे? छा समीरो गंद कचिरो समुंड में फिटो कयो वेंदो ऐं उन सां ख़ुदि इहो ई रहाइशी इलाइक़ो बदबू सां भरिजी वेंदो ऐं वेर अचण सां कचिरो वापसि सुकीअ ते अची वेंदो, जीअं सीवियूं किनारे ते थी रहियो आहे? इहो तसवर बि नथो करे सघिजे त उते रहंदड़ नाम निहाद मोतबर अहिड़े माहौल खे बर्दाश्त कंदा त पोइ कचिरे खे तवानाई में तब्दील कंदड़ प्लांट बाबति कहिड़ो मनसूबो आहे? महीने में पैदा थींदड़ कुल कचिरो 16,650 टन हूंदो। इहो मिक़दार हिकु W2E प्लांट खे कामयाबी सां हलाइण लाइ घुर्बल मिक़दार खां
घणो घटि हूंदो। त पोइ हल छा आहे? छा रोज़ानो जे बुनियाद ते कचिरो ॿेड़ियुनि ज़रिए कराची जे किनारे ते आंदो वेंदो? बहरहाल जहिड़े क़िस्म जो शहर अॾण जो मनसूबो आहे त उते जेॾां केॾांहुं किचिरो हूंदो त कुंडियूं पखिड़ियल हूंदियूं, सेवरेज लाइनूं केॾांहुं वेंदियूं समुंड में, या उन लाइ बि गंदे पाणी जी सफ़ाई वारे प्लांट जो मनसूबो आहे। उन जी तामीर ते ईंदड़ लाॻत जो बि काथू लॻाए ॾिसो। उन सां गॾु यकीनी तौरु सिहत जो मामिलो बि आहे। मेडिकल एमरजेंसी जी सूरत में रहवासी केॾांहुं वेंदा डॉक्टर खे ॾेखारणु या इस्पताल में दाख़िल थियण लाइ? छा ॿेड़ियुनि ज़रिए 2 कलाकनि जो सफ़रु कंदा? 130 चौरस किलोमीटर वारे ॿेट बाबति लॻायल असांजे काथे मुताबिक़ भंडार ॿेट ते अटकल 7,31,000 माण्हू रही सघंदा। फ़ी ख़ानदान 5 माण्हू ॿधिजनि त घरनि जो अंगु 14,06,263 थींदो। घुर्बल वसी ऐं पेचीदा माहौल दोस्त मनसूबे लाइ इहो एहतमाम घटि आहे। अहिड़े क़िस्म जी तरक़ी में ख़तरो आहे त एॾे वसी ऐं पेचीदा ढांचे जे हर हिकु जुज़े ते सही ऐं मुकमल तरीक़े सां अमल न थियो त मनसूबो नाकाम थींदो। पोइ थींदो उहो त हिकु दफ़ो वरी कराची जे माण्हुनि खे हिकु अधु ठहियल ऐं तुर्क कयल प्रोजेक्ट खे मुंहुं ॾियणो पवंदो, जंहिंजे ख़र्च कयल तमामु वॾे रक़म जो नुक़सानु थींदो ऐं सभ खां वधीक त सॼो माहौलियाती सिरिश्तो तबाह थींदो। सामीन, हिन उनवान जे हवाले सां जेको भंडार ॿेट जी ज़िंदगी वारे उनवान ते अहमद शबीर ऐं सबोई अहमद कमीर जे लिखियल लेख ऐं GSN मां जे चेयरमैन अब्दुल ख़ालिक जुने जो कयल तर्जुमे जेको अवांजी समातुनि में पेश कयोसीं। सामीन, हिन प्रोग्राम बाबति के बि राय ॾियणी हुजे असांखे ईमेल कयो। असांजी ईमेल एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। पंहिंजे मेज़बान वहीद मुस्तफ़ा खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।